बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। डबलिंग थोड़ी घट कर अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बस फोटो निकली हो बस न तव्हां जो न मुंहिंजी ॻाल्हि मां पंहिंजी ॻाल्हि कई मुंहिंजो फोटो निकिरी वियो अल्लाह से क़बूल तव्हांजो फरमाईंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फ़सल्ला बल तु'सिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मरण मुसल्लम जन्ने मरण मुसल्लम जन्ने वाहिद तन न विसरे
मरण मुसल्लम जन वाहिद तन न विसरे, मथे सगर का पड़ी अदा का नागा निड्रन कन, नेण सदाई तन ओ जागन उजारिया। पर कतण जी कान करी ऐं सुते साहीं हड, कतण जी कान करी पई सुते साहीं हड, सुबुह ईंदई ओजती जेका ईद उघाड़न गड, जिते सरतियूं कंदई सड मता सिकी हिक सिंगार ले। दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। स्टेज ते वेठल उलमाए किराम, हुफ़ाज़ इज़ाम, इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मूं मिस्कीन जे साम्हूं वेठल ऐं अखियुनि खां दूर आवाज़ ॿुधण वारा मुअज़्ज़िज़ीन, ख़वातीनो हज़रात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु 21 जमादुस्सानी, कहिड़ी तारीख़? 21 जमादुस्सानी। अॻियां बि अजीब निस्बत वारी, पोयां बि अजीब निस्बत वारी, ऐं उन में वरी अल्हम्दुलिल्लाह अॼु महफ़िल दुरूद ऐं ज़िक्र वारी। हिन महफ़िल में आई आहे ॾाढी जमायत प्यारी, इंशा अल्लाह ताला सभिनी ते वसंदी रहमत मुंहिंजे रब जी सारी। ॻोठ संजर खान जमाली जे अंदर शहीद मोहम्मद आसिफ जमाली ऐं शहीद शाह नवाज जमाली जे दर्जात जे बुलंदी जे ख़ातिर उन्हनि जे अज़ीज़ व अकारबन पारां अल्लाह जे मिठड़े ज़िक्र ऐं मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुरूद जी महफ़िल सजाई वई। कल 20 जमादुस्सानी मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लख़्ते जिगर हसनैन करीमैन जी अम्मा सोने अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी प्यारी मिठड़ी कुंवार अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी कल यौमे विलादत बासादत हुयो। उन जी सभिनी खे मुबारक। आमीन चओ, दिल खोले आमीन चओ। अॼु 21 तारीख़, सुभाणे 22 जमादुस्सानी मुझे महबूब मुस्तफ़ा जी यारे गार, बल्कि हर कलमे वारे जे अखियुनि जे ठार अञा आशिकनि ईअं चई छॾियो त अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब खे पाछे खां पाक रखियो, पर अबू बकर सिद्दीक़ के महबूब सां ईअं गॾु रखियो जीअं पाछो गॾु हलंदो आहे, ईअं सिद्दीक़ अकबर मुस्तफ़ा सां गॾु गॾु हलण वारो आहे। संदन जो यौम विसाल। लेकिन मुंहिंजो अॼु मौज़ू आहे फ़िक्र आख़िरत।
इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर तमां सां फिक्र आखिरत जे मुतालिक अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जा फरमान ऐं तारीख़ जा कुछ वरक उथलाए पढ़ी बुधी बुधाए इंशाअल्लाह ताला पंहिंजे दिल के ठारींदासीं। छो त जॾहिं दिल ठरंदी आहे तॾहिं त आशिकनि जी वाग मदीने वरंदी आहे। दोस्तो तमां सां सभिनी खे अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर सॾियो आहे, इन्नमल मुमिनून इख्वतुन। तवज्जो, तमां सां जेतिरा बि आहियूं मुख्तलिफ कौमुनि सां ताल्लुक़ रखण वारा, मुख्तलिफ ज़ुबानुनि सां ताल्लुक़ रखण वारा, मुख्तलिफ मर्तबे फिक्र सां ताल्लुक़ रखण वारा, मुख्तलिफ ख़यालनि वारा, लेकिन सभिनी जो अल्लाह भी हिक्का त महबूब मुस्तफ़ा ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनो नबी भी हिक्का। अल्लाह जे ज़ात पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर हिक खुदा ऐं हिक पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मञण वारनि खे पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो त इन्नमल मुमिनून इख्वतुन। बेशक मोमिन पाण में ॻाल्हायो, मोमिन पाण में भाइर आहे। दोस्तो हिकड़ा रिश्ता अम्मा जे निस्बत सां थींदा, हिकड़ा रिश्ता अबे जे निस्बत सां, हिकड़ो को मिट माइट कंहिंखे भा भा बनाए छॾींदो आहे, लेकिन उहा भाई पी केॾी अज़ीम आहे जेका अल्लाह रब्बे ज़ुल जलाल बनाईंदो हुजे। दुनिया जा रिश्ता अगे पो थी विंदा, दुनिया जा लक़ब अगे पो थी विंदा, पर ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह जे ज़ात बा बरकात जा जेके कलमात होए कॾहिं बि तब्दील थियण वारा नाहे। तव्हां सां सभिनी खे अल्लाह जे ज़ात हिक ॿिए जो भाउ बनायो आहे ऐं अॼु हीअ मौजूदगी उन जो सबूत आहे। अहिड़े दौर जे अंदर हर माण्हू मसरूफ, कमन जा ॾींहं, कंहिंखे कंहिंजे भत जी ज़रूरत नाहे। ही हेतिरी जमायत जो गॾु थियण इन शइ जो सबूत ऐं दलील आहे। अल्लाह फरमायो त ईमान वारा पाण में भाइ रहनि। मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे उन अल्लाह जे हुक्म खे ईअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वठी अमली जामो पहिराए ईअं गॾु करे छॾियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत कौमुनि खां, ज़ुबाननि खां, रिश्तनि खां हटी करे एडी मुनज़्ज़म ऐं मज़बूत आहे जो अहिड़े दौर जे अंदर पीउ खे पुट लाइ टाइम न हुजे, भाउ खे भाउ लाइ टाइम न हुजे, पर जिते भी रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल थींदी आहे त टाइम पाण ई निकिरी पवंदा। कंहिं खां बि जेकॾहिं पुछजे, कंहिं खां बि पुछजे छो आयो आहीं, दिल चयो, अदा इहो ई जवाब मिलंदो, दिल चयो। पोइ इन दिल पंहिंजे खे मुबारक ॾे, इन पंहिंजे दिल खे मुबारक ॾे। अगर इन में खुदा जी मोहब्बत न हुजे हां त तोखे छो वठी अचे, हां रसूलुल्लाह जी मोहब्बत न हुजे हां त तोखे छो वठी अचे, हां मञा तो तू गुनाहगार सही, मां गुनाहगार सही, मञूं था त ऐबदार सही, लेकिन ऐबदार गुनाहगार पंहिंजी जगह ते, पर का त शइ अंदर में हुई न जेका गहले वठे आई आ। ऐं मुंहिंजा दोस्त पोइ यकीन कर न, जेकॾहिं तू असां बेवफा गुनाहगार थी करे भी अण ॾिठे यार सां एतिरो प्यार जो ज़रड़ो रखूं था जो उन जो नालो ॿुधी कब सब पोइते करे उन पीरीअ जो नालो, उन जो ज़िक्र ॿुधण लाइ अचूं था। जॾहिं बेवफा थी करे भी नातो नथा छिनऊं त जेको वफ़ादारनि जो सरदार आहे उहो नातो कीअं छिनंदो। इहा उम्मीद पक्की रख, इहो यकीन पक्को रख, ऐं इंशाअल्लाह ताला उन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िंदा मिसाल इहो आहे। हिकिड़े मिंट जे लाइ तव्हां सां पाण खे कंहिं मैयत जे जगह ते रखूं। कोई भी फर्ज कयो फ़कीर आशिक राजबर पंहिंजे पाण खे हिक मैयत जे जगह ते रखी करे समझे त मां हिकिड़ो मैयत आहियां,
मुझा दोस्त मयत काथे होंदो आ चो कबर में मयत काथे रखबो आ कबर में जेको न मयत कबर में होंदो आ हर जगह जी जरूरतूं आहिनि या नाहिनि जेकॾहिं तव्हां या मां कोई भी कबर में हुजे ॿुधायो त कबर में उन जी तमन्ना कहिड़ी हूंदी त जेकॾहिं पोयां को मुंहिंजे बख़्शिश लाइ दुआ घुरे तमन्ना इहा हूंदी त पोयां को मुंहिंजे बख़्शिश जे लाइ दुआ घुरे अल्लाह उन जी दुआ कबूल करे मुझे ला कबर में आसानी थी पवे दोस्त उन्यारे खे जेकॾहिं पाणीअ जो ढुकड़ो मिलंदो त ख़ुशि थींदो या वधीक उन ते ख़ुशि थींदो ऐं मुंहिंजा दोस्त सोच अगर तूं असां इन जगह ते हुजऊं हाँ जन ॿिनि शहीदनि जे लाइ दुआउनि जो एहतमाम थी रहियो आहे अगर तूं असां इन जगह ते हुजऊं हाँ त तुंहिंजी असांजी तमन्ना भी इहा हुजे हाँ त को असां जे लाइ दुआ घुरे त रब राज़ी थी पवे इहा त को जी दुआ ही पर केॾा न खुश नसीब उहे शख्स हन जन जे लाइ मग़फ़िरत जे दुआ जे लाइ 10 माण्हू न 20 माण्हू न 100 न पर 100 माण्हू गॾु थी करे जंहिंजे बख़्शिश लाइ दुआ घुरनि अचो त दरबारे मुस्तफ़ा में हलऊं दरबारे मुस्तफ़ा मां आवाज़ मिलियो दरबारे मुस्तफ़ा मां आवाज़ मिलियो ओ कलमे पढ़ण वारो निधन का नाहियो धणीअ साईं वारा हो अहिड़ा धणीअ साईं वारा हो जो मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां त जंहिं भी जगह ते जेकॾहिं कलमे वारा कम अज़ कम 40 ॼणा गॾिजी करे वेही अल्लाह जे दरबार में कंहिंजे लाइ दुआ घुरंदा छो त जिथे 40 कलमे पढ़ण वारा गॾु थींदा हन मुंहिंजे महबूब फरमायो घटि में घटि उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो ज़रूर हूंदो आहे जंहिंजी दुआ रब रद कोन कंदो जंहिंजी दुआ रब रद आशिक राज पर गुनाहगार सही सही मौलवी साहब गुनाहगार सही मुमकिन आहे तव्हां जेके नेकोकार वेठा आहियो तव्हां मां को अहिड़ो हुजे जेको आधीअ जो थी रब खां दुआऊं घुरंदो हुजे मुमकिन आहे त तव्हां मां को अहिड़ो हुजे जंहिं कंहिं अहिड़े कंहिं मुश्किल वारे माण्हूअ जी का मुश्किल आसान कई हुजे कंहिं ॾुखी महल में कंहिंजी मदद कई हुजे ऐं राणो उन ते राज़ी थी पियो हुजे ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ यादि रखी छॾ हे मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआउनि जो सदको आहे जो अॼु तव्हां सां हेतिरा सभई गॾिजी करे हिक जे बख़्शिश लाइ गॾु थिया हूं उन जी बख़्शिश त थींदी लेकिन जवाब ॾे जेतिरा वेठा आहियूं अल्लाह जे क़ुरान ॿुधण लाइ जेतिरा वेठा आहियूं रसूलुल्लाह जो फरमान ॿुधण लाइ छा उन्हनि जी बख़्शिश कान थींदी छा इहो ई त मज़ो आहे मुसलमान के इहो ई त मज़ो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज हाथीअ लाइ ॿुधो अथई त जेरो आहे त लख बरे त 5 लख ॿुधो अथई न जेकॾहिं गहराईअ में सोचींदे न त मुसलमान जेसिताईं हिन दुनिया ते आहे के अञा की आहिनि का जग में का पड़ी के त आहिनि अहिड़ा जेके अल्लाह जन खे पैदा ई ॿियनि जे लाइ करे छॾियो आहे लेकिन मां जनरल आम मुसलमान जी ॻाल्हि कयां आम मुसलमान दुनिया में बेशक उन्हनि जी ज़िंदगी इहा जो कंहिं माण्हू जे लाइ फ़ाइदेमंद घटि हूंदा आहिनि पर यार मुस्तफ़ा करीम जे कलमे पढ़ण वारो वञण खां पोइ राजन खे रंग लाहींदो वेंदो आहे वञण खां पोइ राजन के रंग लाहींदो वेंदो आहे हे त शहीदन जी महफ़िल आहे शहीदन जे ईसाले सवाब जी महफ़िल आहे कीअं रंग लाहींदो आहे जॾहिं न को मयत दुनिया छॾींदो आहे उन जे गुस्ल जे लाइ जेके माण्हू गॾु थींदा आहिनि के पाणी भरे ईंदा आहिनि के पाणी मथां नाईंदा आहिनि के साबुण हणंदा आहिनि के कौरा नाईंदा आहिनि जवाब ॾियो उन्हनि खे सवाब थींदो या कोन थींदो जन मयत के कफन पारायो उन्हनि खे सवाब थींदो जन मयत के कुल्हो ॾेई करे कांधी थी खणी अॻिते हलिया उन्हनि खे सवाब थींदो जन चेल कदमी कराई उन्हनि खे सवाब थींदो जन दफन कयो उन्हनि खे सवाब थींदो जन दुआऊं घुरियूं तन खे सवाब थींदो वञण वारो त वञी रहियो आहे पर निधण को नाहे धणीअ साईं वारो आहे वींदे वींदे बि सखा जा पोयूं अंबार लॻाए थो वञे
ऐ मुझा दोस्त वञण वारो जेके मानू चवंदा त मर गया मरदूद न खत्मा द दुरूद उहे भी गलत ना हन सच्चा हन छो त जेके कुछ न मिलंदो आ त वो चवंदो मुके कुछ कोन मिलियो आ असा तवा जो ईमान आ त वञण वारो जडे न वींदो आ आशिकन त वधी करे इए चई छडियो त हिकड़े एड़े मुसलमान दे निहारियो जेको बीमार थियो आ पाड़े वारा तंग को पुछण ला तैयार कोने माइट को पुछण ला त ठयो पर पुट भी दिसी कंदो हेठ करे थो बाबो सद न करे उहो ही जवान जडे दुनिया छडींदो आ उहो ही पुट भला मानुन जे लज खो ही सही बगोड़ा गाड़न शुरू कंदो आ उन जो उन मल वणी करे नओ कपड़ो वठी इंदो आ नओ साबुण वठी इंदो आ नवा क्रीम अतर वठी इंदो आ सोच त सही जेरे त कदर न कई पर वणन खां पो मजबूर छो थी पयो आ कदर करण ते जेकरे जिंदा मिसाल तो खेड्या भले तू कैसा न गालाइंदो होजी पर जे तोखे न खबर पए त ही मदीने थो वने त हली वनी भाकरो पाइंदेस त हुआ गालायूं या न गालायूं पर यार जे पार दे थो वनी मुजी पार त हुजे अदा चवंदासी न त मुझा दोस्त याद रखी छद मैयत जी जेका इज्जत कई थी वने खबर थी छाजे करे करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए वो जा रहा है देखने चेहरा रसूल का वो जा रहा है देखने चेहरा रसूल का अल्लाह जी जात बाबरकात हर दिल के ये मजबूर कयो आ जो वञण वारे जेला कुले कांधी बिथण वारा समय अची वया खणण वारा भी अची वया मुंह दिसण वारा भी अची वया जनाजो पढ़ण वारा भी अची वया जेरो हो त केर भी कोन पुछंदो हुयो पर अज वञे तो त राज अची वया छाजे करे अची वया को ॼाणाई में को अणॼाणाई में पर दिल अंदरों गवाही दई रही आ ही वनी रहो आ कब्र में मुझे मुस्तफा जो दीदार करण ला वनी रहो आ ऐ मुझा मुसलमान भा याद रखी छड़ जा तू निधन को नहीं तू मायूस न थी बस फर्क रुगी हिकड़ो आ जेतरो न मुझो करीम रब तोसा ऐं मूसा प्यार थो करे काश तू असा पान सा उन जेतरो प्यार कयो ए जुमलो वरी दोहराया जेतरो न मुझो रब तवा असा सा प्यार थो करे तवा सा पान सा ओतरो प्यार नथा कयो तवा सोचींदो त कीअं अल्लाह असा सा प्यार थो करे इए त फकीर आशिक राज पर ताहिरी चई सके पियो त अल्लाह असा सा प्यार करे थो असा खुदा सा नथा कयो लेकिन इयो कीअं थो चवे त जेतरो अल्लाह असा सा प्यार थो करे ओतरो असा पाण सा प्यार कोन था कयो जे चवी त हिकड़े जुमले में समझाए जे चवी त पूरी तकरीर पूरी करे समझाए जडे मगरिब जी नमाज न पढ़ी सी इशा जी नमाज न पढ़ी सी जिक्र अज़कार न कयो सी कुछ भी न कयो सी को फिल्म दिसी सुमी पयो को ड्रामो दिसी सुमी पयो को मोबाइल हलाइंदे सुमी पयो न खुदा के याद कयो सी न रसूलुल्लाह के याद कयो सी न वरी का दुआ घुरी सी इए सुमी पया सी बुधाए त सुमण खां पो सुकून जी निंड तोखे मुखे पाणई आई आ या अल्लाह जे हुकुम सा आई आ जवाब दे मुसलमान त मां कुरान पढ़ंदो मुझे बेनियाज रब फरमायो वजअलना नौमकुम सुबाता आए मुझा माना बिस्तरे ते अचण जेला त तोखे अख्तियार दिनुम लेटन जो भी तोखे अख्तियार दिनुम अखियों बूटन जो भी तोखे अख्तियार दिनुम
मगर निंद्र ईंदी या न ईंदी इहो अख्तियार तोखे को न ॾिनो मां रब पाण वटि रखियो आहे। अगर अख्तियार बाने के ॾेई छॾियां त हिते वेठल उहो दिल में ख्याल करे त रात 3 कलाक अखियूं त बूटियूं पयूं हुयूं, निंड्र न पई अचे, हेॾहूं पासो वराए हेॾहूं पासो वराया, हेॾहूं पासो वराए हेॾहूं पासो वराया, गोरी खावा निंड्र जी त मन निंड्र अचे। जेकॾहिं बाने जो पंहिंजो अख्तियार हुजे आयो सुम्हण जे लाइ निंड्र छो नथी अचे? जवाब मिलियो अचण त तुंहिंजो अख्तियार आहे, अखियूं बूटण त तुंहिंजो अख्तियार आहे, मगर उन अखियुनि बूटण खे सुकून में तब्दील करण मुझे करीम रब जो अख्तियार आहे। मौला असां खे सुकून छो ॾिनी? सवाल, मौला असां खे सुकून छो ॾिनी? मुंहिंजो अल्लाह फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना मां तुंहिंजो ख़ालिक हां, मां तोसां प्यार थो कयां। मां अल्लाह ॾिठो थकिजी आयो आहियां, सॼो ॾींहुं महिनत करे आयो आहियां, मज़दूरी करे आयो आहियां, जेकॾहिं तोखे सुकून जी निंड न ॾींदुसि सुबुह जो तवानो को न हूंदे, सुबुह जो तुंहिंजे जिस्म में ताक़त कान हूंदी, दिमाग़ तुंहिंजो कम को न कंदो, वरी मेहनत तुंहिंजे पारां केरु कंदो? मां अल्लाह खे तोसां प्यार आहे, मां बच्चे सां प्यार कंदी आहे, मानी तयार कंदी आहे, हंध तयार कंदी आहे। ऐं मुंहिंजा बाना जेको तुंहिंजे अम्मा जो ज़िम्मो उहो उन पूरो कयो आहे, जिते तुंहिंजे अम्मा जो वस नथो हले उहो ज़िम्मो तुंहिंजे रब पाण पूरो करे छॾियो आहे। ऐ मुसलमान गौर कर, खुदा जे वास्ते मुझो बेनियाज रब तो फरमाए, ऐ मुझा बाना मां बेनियाज रब, मां बेनियाज रब, अगर तुझे अखिन जो रुगी आराम खत्म करे छड्या, लख छा अरब भी तोखे ॾेई छॾिया, खरबपति तोखे बनाए छॾिया, वज़ीर आज़म तोखे बनाए छॾिया, दुनिया जूं सभई शयूं तोखे ॾेई छॾिया, मुंहिंजो रब तोखां पुछे थो अगर तुंहिंजे नेणनि जी निंड मां रब ख़त्म कयां, 3 या 4 ॾींहं तुंहिंजे नेणनि खे निंड न अचे, तुंहिंजे आॾो हिकिड़ो सवाल थी अचे, या हे सभु कुझु छॾ या नेणनि जी निंड छॾ? जवाब ॾे, सभु कुझु छॾे नेणनि जी निंड वठंदे या को न वठंदे? जवाब ॾे मुसलमान। चरियो नाही, सोच सियाणो थी, नंढड़नि नंढड़नि ॻाल्हियुनि लाइ सियाणो न थी, हक़ीक़ी मक़सद जे लाइ सियाणो थी। अज़ीज़ा ने मन मुझो बेनियाज रब तोखे ॿुधाए रहियो आहे, ऐं मुंहिंजा बाना मां अल्लाह एतिरो त तोसां प्यार कंदो हां, तो सुकून जी निंड मूंखां घुरी बि कान, तो ईअं बि कोन चयो त मौला इशा निमाज़ कान पढ़ी थम, सिजल थे जी निमाज़ कान पढ़ी थम, मौला नेकी कान कई थम, ज़िक्र कोन कयो थम, दुरूद कोन पढ़ियो थम, खैर खैरात कान कई थम, गारियूं गद करे सुतो हां, पो इए कोन चई त मौला मूंखे माफ़ कजा, मूंखे निंडड़ी ॾिजा। रब तो चवे तो को न घुरियो, पर तुंहिंजे जिस्म जी ज़रूरत हुई, तुंहिंजो रब एॾो तोसां प्यार कंदो आ, तूं घुरी न घुरी तुंहिंजे ज़रूरतुनि खे तुंहिंजो परवरदिगार पूरो करे छॾींदो आ। जेको रे घुरियो तुझे ज़रूरतुनि खे पूरो करे, खुदा जे वास्ते जवाब दे। जे उन करीम रब जे आॾो इशा जी निमाज़ पढ़ी रोई दुआऊं घुरी, ओ मुझा करीम रब मूंखे खैर जी सुकून जी निंडड़ी अता कजा, जेको रीअ घरे सुकून जी निंड ॾींदो आ, जेकॾहिं बानो रोई दुआऊं घुरे उन सुकून ला, ॿुधा त पोइ इहा निंड हूंदी या अखिड़ियूं बंदि हूंदियूं, जिस्म बिस्तरे ते हूंदो ही दिल सिधो मदीने में हूंदा। ऐ मुसलमान, ऐ मुझा भा, ऐ मुझा भा ॾाहो थी, सियाणो थी, नंढड़नि 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 शयुनि जे लाइ हेॾो वॾो नुक़सान न कर। अञा वधी तोखां पुछां,
निंड त तोखे अची वई सुम्ही त पे मगर जीअं ख़ैर सां निंड मां उथे तुंहिंजी पहिरीं ज़रूरत कहिड़ी हुई जवाब ॾे टाइम थोड़ो आहे इन करे मां हलाईंदो वञा हिन बोतल में छा आहे पाणी आहे हिन जो रंग कहिड़ो आहे सोचे वठो अछो त हिन कागज़ जो रंग आहे चो पाणीअ जो कोई रंग न आहे जो तू नालो ॾेई सघी पाणीअ जो अच्छी ही विच में कली आ छा पानी इन जहिड़ो आहे अछो खीर चई सघी थो पाणीअ जो कोई रंग ॻाल्हाए पाणीअ जो कोई रंग ज़ाइको थाधल जो ज़ाइको पंहिंजो शरबत जो ज़ाइको पंहिंजो मगर पाणीअ ॾे निहार जवाब मिलंदो त पाणीअ जो बि कोई ज़ाइको नाहे जंहिंजो रंग बि नाहे जंहिंजो ज़ाइको बि नाहे मगर नेमत मुंहिंजे ख़ुदा जी आहे ऐं मुस्लमान फ़िक्र आख़िरत जे दरस में वेठो आहे ज़रा गौर कर जीअं तूं निंड मां उथे अमीर हई या ग़रीब केरु बि आहीं तुंहिंजे आॾो मआज़ जी थाधल जो पूरो दर्जन पयो हुजे रूहे जामे शीरी तुंहिंजे आॾो 20 बोतलूं पयूं हुजनि दुनिया जो हर शरबत तुंहिंजे आॾो हुजे दुनिया जी हर मिठी शइ तुंहिंजे आॾो हुजे मगर पाणी मौजूद न हुजे जवाब ॾे अखियूं शरबत सां धुअंदे थाधल सां धुअंदे या कंहिं मिठी शइ सां धुअंदे या पछाड़ीअ में चहिरो बि पाणी तलाश कंदे जवाब ॾे मुसलमान जेकॾहिं तोखे नॉर्मल पाणी न मिलियो तुंहिंजे आॾो मिठो रूहे जामे शीरी पियो आहे तोखे अगर ताक़त आहे उन जामे शीरीअ सां अखियुनि खे साफ़ करे ॾेखार अगर तुम्हें हिम्मत आगे मआज़ जी थाधल तुझी आडो पईया उन सा गुरड़ियों करे देखार अज़ाइको भी भलो आ शय भी कीमत वारी आ मिठो पानी जो कोने चवंदे त मिठो पानी लबे या न लबे भले चेहरो ही पानी लबे छो त पानी खां सवा खुदा भी शय तोखे करण ही कोन दीदो मुझो रब बेनियाज़ मुझो अल्लाह बेनियाज़ा उन पानी जे ला बुध कुरान उन पानी ला बुध कुरान ऐ मुसलमान जी निंड मा तू असा सुमदा हो पंजे बेनियाज़ रब खां दुआ को न घुरी सुतासी ओ मुजा मौला निंडड़ी त दिनी थई पर सुबह जो मुखे पानी नसीब कजा कदे भी को न दुआ घुरी थो जी निंड मा उथंदा हो बुधाए त पानी हुंदो आ या न हुंदो आ अल्लाह जो कुरान बुध मुझे बेनियाज़ रब फरमायो कुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन मुझे सुने करीब रब फरमायो ऐ मुझा बाना ऐ ना शुक्र इंसान पांजे महबूब के रब फरमायो मुझा महबूब मुस्तफा ऐलान करे पुछीन ऐलान करे चवीन अगर सुमण जे टाइम ते तमा डिठो त नलकन जे जरन जो पानी मौजूद आ खूहन में पानी मौजूद आ हर शे तैयार लगी पईया जी निंड मा उथ्यो डिठो त जरन में भी पानी नाहे खूह भी खाली थी वया वाहन में भी पानी नाहे मुझा मुस्तफा करीम पुछीन पो काडे वींदो कंहिंखे सॾींदो कंहिंखा घुरंदो पीउ खे पुट न वणंदो मां खे धीउ न वणंदी दोस्त खे दोस्त न वणंदो सभई रिश्ता विसरी वेंदा सभई नाता भुलजी वेंदा हिकिड़ो ई नातो याद ईंदो मौला पंहिंजे महबूब जे सदके करम फरमा ऐ मुसलमान खबर नथी पवे त तुंहिंजो असांजो दिमाग खराब थियो छाते आ जॾहिं त हिकिड़ो पाणी जेकॾहिं मुझो बेनियाज़ रब खसे छॾे त तूं असां सॼी दुनिया जी ताक़त लाइ बि पंहिंजी ज़िंदगीअ खे नॉर्मल करे
नथा सघूं त पोइ मुस्लमान थियो चाहे तोखे ॾाढो करी कंहिंसां थो झेड़ो चोटरी कंहिंसां थो मुंहिंजो रब तो फरमाए तूं बेफरमानी करे सुम्ही पे तो मूंखां सवाल बि कोन कयो मुंहिंजा मौला सुबुह जो उथां त मूंखे पाणी ॾिजां तो निंड कई मलाइका तुंहिंजो दफ़्तर खणी आया मौला ही गुनाह मौला ही गुनाह मौला ही बेफरमानियूं हुकुम कर मुंहिंजा मौला निंड मां उथे त कहिड़ो अज़ाब ठोके छॾियऊंसि मुंहिंजे रब फरमायो ऐ फरिश्तो इन जूं बेफरमानियूं हेॾे रखो जीअं निंड मां उथे मुंहिंजे बानड़े ॾे मां रब जूं नेमतूं खणी वञो मन खाई खाई मां रब खे यादि करे शुक्रानो करे त मां रब अञा बि ॾेई छॾियांसि ऐं बेवफा इंसान ए बेवफा इंसान पंहिंजे रब खे विसारण वारा पंहिंजे मदीने जे ताजदार खे विसारण वारा सची हो सभिनी सां निभाई थो पियो दोस्तन सां बि निभाई पियो मिटन सां बि निभाई पियो पाड़े वारन सां बि निभाई पियो दोस्त जो सजड़ो आयो कराची मां कार्ड आयो तो वटि पैसा को न हुया घर जो अन्न विकणण जे लाइ तैयार थी वए अन्न पल्लीअ में को न हुयो बकरी विकणण लाइ तैयार थी वए बकरी घर में कान ही मजबूर थी न मगरूर थी करे हिकड़े दुनिया जे दोस्त खे राज़ी करण जे लाइ व्याज वठण जे लाइ तैयार थी वए मामलो छा हुयो सिर्फ एतिरो हुयो अगर दोस्त जे सॾ ते न वींदुसि दोस्त मूंसां कावड़ी जी वेंदो इन खां वधीक ॿियो कुझु बि न हुयो ऐं बेवफा उन दोस्त तोखे छा ॾिनो आहे न उन दोस्त तोखे ज़िंदगी ॾिनी न उन दोस्त तोखे मौत ॾींदो न उन दोस्त तोखे अखियूं ॾिनियूं न उन दोस्त तोखे ज़ुबान ॾिनी छा ॾिनो आहे दोस्त तोखे जंहिं तोखे कुझु बि न ॾिनो आहे उन जे नाराज़ पे खे बर्दाश्त नथो करे सघी हिकड़े उन जे कारड टके जे कारड ते मुंहिंजा दोस्त अजीज घर छॾे करे कर्ज खणी करे व्याज वठी करे कराची वञण लाइ तैयार थो थी त दोस्त नाराज़ न थे है मुस्लमान हैफ तुंहिंजे मुस्लमानीअ खे आ दोस्त नाराज़ न थे उन जो सॾड़ो मोटी न वञे होॾा मस्जिद मां मुंहिंजे करीम रब जे दरबार मां ॾींहं में हिकड़ो भेरो न 5 भेरा आवाज तो चे हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह अफसोस चवणो थो पवे ओ नौजवान मुसलमान कन्नन सां ॿुधी करे अणॿुधो करे थो छॾी ॼण तुंहिंजे कन ते को आवाज़ ई कोन पियो ओ कलमे पढ़ण वारा ज़रा अंदर में झाती पाए जवाब ॾे मुंहिंजे करीम रब जे सॾड़े जी तो वटि हिकड़े दोस्त जे कारड जेतिरी बि इज्जत बाक़ी कान बची आ सच चो यो सच्चा है या न सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से ऐ मुंहिंजा दोस्त पो जहसान माण्हू सॾ जो जवाब ही न दे उनमें उम्मीद रखंदो आ जवाब दे अंदरों ज़मीर खां पुछ ज़मीर चवंदो है यार फलाणे खे वोट कोन ॾिनो थई रुगी वोट न ॾींदो हई फलाणे वडेरे जे सॾ ते कोन वे भले उन वटि 20 नौकरियूं हुजन पर वञण अञा पंध कंदे अंदरों आवाज ईंदी तू सॾ ते कोन वे नौकरीअ लाइ कहिड़ो थो वञी अगलो जे न चवई त फलाणे ॾे सॾ कयो में आयो है जो वरी नौकरीअ लाइ थो अची अंदरों ज़मीर झिझोड़े पोइते मोटाईंदो हैरत जहिड़ी ॻाल्हि हा मुस्लमान नंढड़ी गाल जे ला असांजो ज़मीर असांखे सुजाग करे थो पंहिंजे करीम रब जे हुकुम ला असांजो ज़मीर जागे नथो असांखे नथो चवे ऐं ख़ुदा जे अज़ान खे ॿुधी अणॿुधो करण वारा सुभाणे मोटी हलणो त उन ई रब जे तरफ़ थई तुझे गुनाहन के मुआफ़ तो उहो करण वारो आ तोखे जिंदगी ॾियण वारो त उहो आ अज़ीज़ाने मन अगर तो असां के औलाद जे मथा नाज़ आ अगर तो असां के दौलत जे मथा नाज़ आ दुनिया के मगरूर करण वारियूं ब शयूं मुझे रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो ओ दौलत ते नाज़ करण वारा ओ औलाद ते नाज़ करण वारा इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना वल्लाहु इंदहु अजरुन अज़ीम
खुदा फरमाए थो ऐ मुंहिंजा बाना जेकॾहिं भला औलाद ते नाज़ थो करी त तोखे औलाद ॾियण वारो केरु आहे? अगर जवानी ते नाज़ थो करी तोखे जवानी ॾियण वारो केरु आहे? अगर हुस्न ते नाज़ थो करी तोखे हुस्न ॾियण वारो केरु आहे? अगर नौकरीअ ते नाज़ थो करी इहा इज़त ॾियण वारो केरु आहे? पोइ छो भुलिजी वियो आहे जेको ॾियण ते क़ादिर आहे उहो वापसि वठण ते बि क़ादिर आहे। ऐ इंसान गौर कर उन करीम रब जे दरबार में जेकॾहिं तोखे दुनिया जे लज़्ज़तुनि मज़ो ॾिनो आहे। अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ज़ुय्यिन लिन्नासि हुब्बु शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनल ज़हबि वल फिद्दति वल खैलिल मुसव्वमति वल अनआमि वल हर्स ज़ालिक मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। मुझो बेनियाज़ रब तो खां पुछी रहियो आहे जंहिं शइ ते तू नाज़ करे रहियो आहे जंहिं औरतुनि ते नाज़ करे रहियो आहे रब चवे थो उन्हनि खे बि मूं बनायो। सोन ते नाज़ करे रहियो आहे उहो बि मां अल्लाह जे कुदरत जूं नेमतूं। औलाद ते नाज़ करे रहियो आहे भलनि घोड़नि ते नाज़ करे रहियो आहे चन शयुनि ते नाज़ करे रहियो आहे। मुंहिंजो अल्लाह तूं फरमाए जिन जे करे तूं पंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सद भुलिजी वियो आहे इहे सभई मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जा पैदा कयल अथई। मुझा बाना इए न कर मां अल्लाह तोखे बुधाया थो इन दुनिया जे लज़्ज़तुन खां इन दुनिया जे मज़े खां इन दुनिया जे खुशन खां मां रब जे ज़ात वटि अञा वॾियूं लज़्ज़तूं ऐं खुशियूं मौजूद आहिनि। ऐ मुंहिंजा दोस्त ऐ मुंहिंजा मुसलमान भा जरा गौर कर थोरो रुगी संभाल। हिकिड़ो बादशाह हुयो उन ऐलान कयो पंहिंजे रैयत खे गॾु करे रैयत गॾु थी वे ऐलान कयो तव्हां में जेको चरियो आहे उहो उथी बीहे। केरु सदाए पाण खे चरियो सभु को किलो लॻो पिया पा के सदाए खुदा जो सालिह बानड़ो वेठो हुयो ॾिठई त ही अकुलमंद छो त अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। उन नेक सालिह बाने ॾिठो त हे दुनिया जे अखरनि में अड़जी विया निहारी त कोई उथण ला तयार नाहे। उन फ़कीर उथी चयो बादशाह मां चरियो हां। उन फ़कीर उथी चयो बादशाह मां चरियो हां। बादशाह चयो हेॾे आ। बादशाह वटि जीअं आयो बादशाह पंहिंजे जेब मां भली अॼु जे लफ़्ज़नि में चवां चईनि 5 तोलनि जी